पहिरीं नवंबर 1939 जो ॾींहुं हुयो। बज़ाहिर त इहा गोली जेका आहे उहा भगत कंवरराम खे लॻी हुई, पर हक़ीक़त इहा आहे त इहा गोली सिंध जे अमुन, सुख, शांती, भाईचारे, रवादारी ऐं इंसानियत खे लॻी। परखण चाहियूं वधीक कंहिं आईने में त उहो आईनो इंसान ज़ात वारो आईनो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त भगत कंवरराम साहिबु सिर्फ़ु हिकु रागी हो, पर मां चवंदुसि हू रागी न हो, हू त्यागी हो। त्यागी चइबो आहे जेको दुनवी ख़्वाहिशुनि खे त्याग करे, हटाए, पाण खां परे करे ऐं हिकिड़े ख़ासि इंसानी जज़्बे सां अॻियां अचे। पाण शाइर बि हो त उहे सभिनी नाले वारनि रागियुनि ॻाया आहिनि, गुलकाराउनि ॻाया आहिनि। आबदा परवीन साहिबा असांजी वॾी नाले वारी गुलकार आहे, उन बि उन जे तत्व ते उन जे रंग खे उन में नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो इहो ॻायो। ऐं इन खां सवाइ ॿिया बि आलाप हुन जा जेके आहिनि, उन में दर्द जी जेका कैफ़ियत हुई, जॾहिं आलापींदो आला त एॾी ऊचाई ते वेंदो, ॻाईंदो मथाईअ में हुयो, हेठि कॾहिं बि हुन न ॻायो। रुक जिते का बि ट्रेन नथी रुकजे। माज़ी जी मसरूफ़ रेलवे स्टेशन रुक अॼुकल्ह वीरानीअ जो ॾेख ॾिए थी, छाकाणि त हिते कंहिं बि ट्रेन जो अॼुकल्ह को बि स्टॉप नाहे। रुक रेलवे स्टेशन ते सॼे साल में सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं कुझु कलाकनि जे लाइ ॿरंदड़ ॾींहंनि जी रोशनियुनि जी झलक हेठि सुरसाज़ जे संगम सां गेड़ू रता वेस पहिरियल सूफ़ी ख़्याल वारनि साथियुनि सां नौजवान गॾु थियनि था ऐं उते गॾिजी ॿरंदड़ ॾींहंनि जे रोशनियुनि में सूफ़ी राग ज़रिए भगत कंवरराम खे भेटा पेश कई वञे थी। राग ऐं भक्तीअ ज़रिए इंसान ज़ात जी मरण घड़ीअ ताईं ख़िदमत कंदड़ भगत कंवरराम खे 1 नवंबर 1939 ते शिकारपुर ज़िले जे लखी गुलाम शाह जी रुक रेलवे स्टेशन ते बंदूक जा फायर करे शहीद कयो वियो हो। अमर शहीद भगत कंवरराम जी शहादत बैदि सॼे इलाइक़े में सोग वारी लहर छांइजी वई हुई। बेॾोह मारियल अमर शहीद भगत कंवरराम खे इंसानियत जी ख़िदमत, सूफ़ी राग ऐं न्याज़ निवड़त वारे किरदार सबबु अॼु बि करोड़े माण्हू इज़त एतराम सां यादि कनि था ऐं खेसि भेटा पेश कई वञे थी। 1 नवंबर 1939 ते शहीद कयल भगत कंवरराम जे मढ़ खे सोग वारनि संदसि चाहींदड़नि तरफ़ां शहादत वारे हंधि रुक रेलवे स्टेशन खां मीरपुर माथेलो वेझो संदसि ॻोठ ताईं पहुचायो वियो हो। ॿुधायो वञे थो त हज़ारनि जी तादाद में सोगवारनि ऐं चाहींदड़नि मथां शहीद भगत कंवरराम जे मढ़ जे ॻोठ पहुचण वक़्तु सख़्तो तारी हो ऐं हर अखि आली हुई। भगत कंवरराम जा पिछाड़ी वारा जेके साल आहिनि उन में हिते मज़हबी हवाले सां कुझु हालतूं ख़राबु थियणु शुरू थी हुयूं ऐं पर भगत खे उन जी का परवाह कोन हुई, छो त हू साफ़ दिलि जो माण्हू हुयो। हुन वटि इंसान जी एतिराम हुयो, इंसान जी ख़िदमत करण जो जज़्बो हुयो। इन जे करे हुन इहो सोचियो ई न पए त भई उन जा कहिड़ा असर निकिरी सघनि था या मुंहिंजी ज़िंदगीअ ते बि उन जा के असर पवंदा। उनखे अंदेशो हुजे बि, अनुमान हुजे बि, ऐं लाज़मी आहे त मिटनि माइटनि घर भातियुनि हुनखे मना बि कयो पए त हाणे तव्हां ॿाहिरि निकिरणु छॾे ॾियो, पर हुन चयो त ज़रूरतमंद आहिनि, माण्हू अचनि था, खोड़ वाक़िया आहिनि उनजे जेके माण्हुनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण वारा। त हुन बिल्कुलु बि जेको आहे उनखे कोन पे रोकियो पाण खे। मंझंदि में पंहिंजी आख़िरी भगत जी महफ़िल करे हू जॾहिं वापसि वरियो पए त ट्रेन हुनखे जॾहिं रुक स्टेशन ते हाणे बीहारियो
जेका उन वक़्त जी हिकिड़ी हिन तरह में हिकिड़ी अहम स्टेशन हुई ऐं ॿोॾि खां पोइ उहा तबाह थी ऐं उनजो उहो ओज ख़तमु थींदो वियो। पर घणा माण्हू चवनि था त भगत जी शहादत खां पोइ इहा जेका स्टेशन आहे उहा फरी कोन ऐं उनखे जेके उहा तबाह थींदी वई पोइ हिते पवंदी वई। त भगत कंवरराम जॾहिं उते पाणी पीअण जे लाइ चवनि था लथो, के माण्हू चवनि था पाणी पीअण जे लाइ लथो, के चवनि था त गाॾीअ में ई वेठो हुयो, त हुनखे उते मज़हबी इंतिहा पसंदनि गोली हणी करे शहीद करे छॾियो। इहो 1 नवंबर 1939 जो ॾींहुं हुयो। बज़ाहिर त इहा गोली जेका आहे उहा भगत कंवरराम खे लॻी हुई, पर हक़ीक़त इहा आहे त इहा गोली सिंध जे अमुन, सुख, शांती, भाईचारे, रवादारी ऐं इंसानियत खे लॻी। हिन जंहिं लोकेशन ते बीठा हुन सॼे पासे सखर आहे, हेॾे रोड़ी आहे। हिन सखर ऐं रोड़ीअ सां हुनजो हिकिड़ो तालुक़ु हुयो। जॾहिं हुनजो जॾहिं विछोड़ो थिए थो, छो त पाण रुक स्टेशन ते जॾहिं हुन ते हमिलो थियो आहे, उनखां पोइ 45 मिनट बि हुन मुश्किल सां सर्वाइव कयो आहे। उनखां पोइ जॾहिं हुनखे स्टेशन ते आणनि त पहिरियों हिन सखर में खणी आया आहिनि ऐं सखर में हुनजी जेका मैयत आहे उनजी पूरी सर्गिस कई अथऊं। अस्पताल में हुन सां गॾु जेको आहे हुनजो ॿियो हिकिड़ो दोस्त जेको ज़ख़्मी थियो हो, जेको गॾु हुयुसि, उनजो बि इलाजु हिते थियो ऐं रोड़ी में वरी पोइ सर्किस थी आहे, पोइ ॾहरकी में थी आहे। उनखां पोइ उनखे पंहिंजे हिकिड़ी जेका समाधि जिते उन पाण उहा जाइ ठाही आहे शमशान, उन में पहिरें शमशान में पाण ई उनखे हिकिड़ो रूहानी इहा ॻाल्हि आहे त उहा जाइ पहिरियों ई उनखे नसीब थी। उते पहिरीं जेका मैयत हिन जी वई आहे। भगत कंवरराम जी समाधि ॾहरकी लॻ रहड़की दरबार में आहे, जिते अॼु बि संदसि यादि में मेला मचाया वञनि था। भगत कंवरराम सां रुॻो हिंदू ई न पर मुस्लमान बि प्यार कंदा हुआ, छाकाणि त भगत कंवरराम बिना कंहिं रंग नसल, मज़हबी मतभेद, ज़ात पात जे फ़र्क़ जे हर घुरजाऊ माण्हूअ जी मदद कंदो हो ऐं संदसि ख़ुशहाली, बहितरी ऐं सिहत लाइ दुआगू हूंदो हो। भगत कंवरराम साहब खे जेकॾहिं असां कंहिं परखणु चाहियूं वधीक कंहिं आईने में, त उहो आईनो इंसान ज़ात वारो आईनो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त भगत कंवरराम साहब सिर्फ़ु हिकु रागी हो, पर मां चवंदुसि हू रागी न हो, हू त्यागी हो। त्यागी चइबो आहे जेको दुनवी ख़्वाहिशुनि खे त्याग करे, हटाए, पाण खां परे करे ऐं हिकिड़े ख़ासि इंसानी जज़्बे सां अॻियां अचे। इंसान खे बहितर थियण लाइ 5 जेके आहिनि हिकिड़ा लफ़्ज़ आहिनि जेके मां ॿुधाइणु चाहींदुमि, उहे आहिनि काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। काम चइबो आहे जिनसी बेरा रवि खे, क्रोध चइबो आहे कावड़ गुस्से खे, लोभ चइबो आहे लालच खे, काम, क्रोध, लोभ, मोह। मोह चइबो आहे दुनवी शयुनि में, चाहे उहे जानदार हुजनि चाहे उहे गैर जानदार हुजनि, भली पंहिंजी औलाद ई छो न हुजे, उन सां उन्स रखणु, उन सां मोहबत रखणु, उन में पंहिंजो साहु समाइणु। ऐं आख़िरी आहे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार। अहंकार माना वॾाई, हठ, घमंड। सो हू इन्हनि शयुनि खां पाण खे परे करे वियो। हुन को जबल कोन झाॻिया, हुन गंगा सनानु करणु, पंहिंजा पाप, पंहिंजा ॾोह धोइणु गंगा ते को सनानु करणु कोन वियो। हुन माण्हुनि जे विच में रही पंहिंजा पाप ॾोह बख़्शण जी कोशिशि कई। मौलाना जलालुद्दीन रूमी जो हिकिड़ो चवणु आहे त ख़ुदा तवन ताला ताईं पहुचण जा केतिरा ई रस्ता आहिनि, पर मूंखे ख़ुदावन ताला जो पसंदीदा तरीन रस्तो ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत आहे, मूंखे उहो ई अपनाइणु घुरिजे ऐं मूं उहो अपनायो आहे। शायदि जलालुद्दीन रूमी जा इहे लफ़्ज़ भगत कंवरराम साहब जे अंदर में समाइजी विया ऐं हुन उहो रस्तो वरितो। भगत कंवरराम जो जनम 13 अप्रैल 1885 में मीरपुर माथेलो वेझो जरवार ॻोठ में थियो। कंवरराम खे नंढपण खां ई राग वेराग भक्तीअ सां लॻाउ हो, जंहिं करे संदसि वालिद ताराचंद नंढपण में ई जरवार वेझो शदाणी दरबार हयात पिताफ़ीअ में भाई हासानंद वटि छॾियो, जिते हू भक्तीअ सां गॾु ईंदड़ जो आदर भाव करणु ऐं ख़िदमत में अॻियां अॻियां हूंदो हो। भगत कंवरराम
सिंध जो उहो सूफ़ी यगानो रागी हो जंहिं सिंध जे लोक रस जी हिकु राग जे अंदाज़ भगत में पाण मल्हायो। भगत दरअसल जेका राग ऐं नृत्य नाच जे राग नाच गॾे ॻाइण वारे नमूने खे चवनि था ऐं इहा जेका भगत अॻुवाट मौजूदु हुई पर उन में जेका भगत कंवरराम खे महिता मिली उहा कंहिं ॿिए वॾे भगत खे कोन मिली सघी। भगत कंवरराम नंढपण खां ई चवनि था त उन जे मधुर आवाज़ ऐं मेठाज ऐं रस वारे आवाज़ जे करे हुन जे वालदेन हुनखे गायन में जा यानी राग जी संगीत जी सिख्या लाइ हिकिड़ो टिकाणो हुयो हयात पिताफ़ीअ में उते मोकिलियो। उते हुन राग सिखियो ऐं साॻे वक़्तु गुरमुखी लिखत जेके लिपि असां चऊं त उहा गुरमुखी लिपि बि उन उते ई सिखी। सिंधी जेका आहे उहा गुरमुखी लिखी ॼाणंदो हुयो ऐं उन जा अखर अॼु बि महफ़ूज़ आहिनि, रिकॉर्ड ते मौजूदु आहिनि। कुझु ई अरसे बैद भगत कंवरराम हयात पिताफ़ी दरबार खां रहड़की दरबार में संत सतराम दास वटि आयो जिते हुन राग जी सिख्या सां गॾु मज़हबी ऐं रूहानी तालीम बि हासिलु कई। संत सतराम दास भगत कंवरराम खे अक्सर पाण सां गॾु रखंदो हो। जॾहिं बि संत सतराम दास भक्ति कंदो हो त बि कंवरराम खे पाण सां गॾु बीहारींदो हो ऐं रहड़कीअ खां ॿाहिरि वेंदो हो त बि भगत कंवरराम खे पाण सां गॾु वठी वेंदो हो। भगत कंवरराम साहिबु सिंध जी मिटीअ जो हिकिड़ो महान इंसानु हो जेको इंसानज़ा जी ख़िदमत लाइ हर जाइ ते अॻुभरो रहियो। हू न सिर्फ़ु सिंध पर हिंद सिंध में पंहिंजे किरदार जे हवाले सां सुञातो वञे थो। पर जॾहिं पार्टीशन थी त उन खां पोइ इहो आवाज़ु अमेरिका, कैनेडा, सिंगापुर, बर्तानिया ॿियनि मुल्कनि ताईं पहुतो। जिते जिते सिंधी विया उते इहो आवाज़ु जेको आहे सो पहुतो। भगत कंवरराम साहिबु जो जनम जरवार जे नंढे हिकिड़े ॻोठ में थियो जेको मीरपुर माथेले जे भरिसां हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ आहे। पाण नंढपण खां ई हिकिड़े मठणी तबेजा मालिक हुया ऐं इंसानज़ा जी ख़िदमत जज़्बे जे हवाले सां हू नंढपण खां ई पंहिंजो कमुकारु पंहिंजे मुर्शिद साईं सतराम दास जे हवाले सां उनजी गाइडेंस में उनजी प्रचारक में शुरू कयो। इंसानियत जे प्रचारक मज़हबी भेदभाव खां कोहें दूर बिना कंहिं मज़हबी तोड़े रंग नस्ल जे फ़र्क़ जे हर माण्हू जी चङाई लाइ सोचींदड़ भगत कंवरराम जे आवाज़ में कुदरत अहिड़ो त जादू रखियो हो जो खेसि परे परे ताईं राग लाइ घुरायो वेंदो हो। भगत हू सिंध जे समूरनि शहरनि में वञी कंदो हुयो। ख़ासि तौर ते रोड़ीअ में ॾियारीअ जे मौक़े ते 8 ॾींहं अचनि था त हू ईंदो हो। सखर में ईंदो, मांझंदि में जिते हुनजो आख़िरी जेको आहे भेरो जेको आहे हिन दुनिया मां वञण खां अॻु में भगत थी ऐं उहो उते हर साल बि ईंदो। उन साल बि हू वियो। उन भगत में हुन ॾाढो उते मोहबत सां ॻायो ऐं हुन जा जेके राग हुया या रागड़ियूं ज़्यादा जेके चवंदो हुयो उन्हनि में दर्द वधीक हूंदो, पीड़ा जी कैफ़ियत हूंदी। उन में जोग आहे, जीअं कोहियारी आहे, राणो आहे, आसा शाम जो राग आहे हिन महल ते ॻाइबो आहे शाम जे महल त उन में बि दर्द जी कैफ़ियत आहे। ॿियो हिकिड़ो किताबनि में ज़िक्र अचे थो मारवो हूंदो, उहो मारो राग जेको आहे उहो बि घणो कंदा ऐं आख़िर में उहो ई ॻाईंदा जो उन में पीड़ा हूंदी। छो त उन जे हवाले सां ज़िक्र तमामु घणो छो अचे उन जे किताबनि में, छाकाणि भगत असांखां घणो अॻु हुयो ऐं असां हुन जो रुगो राग ॿुधी सघूं सो बि मैसर लालचंद वारनि जी महिरबानी सां। मैसर लालचंद कंपनी सखर जी हुई। हुन जे मृत्यु खां अॻु में 3 साल अॻु जेको आहे
उन्हनि उनखे कोशिशि कई त उनजे विरसे खे संभालजे ऐं उन हवाले सां उन्हनि पंहिंजी कोशिशि वरिती पर भगत हुननि खे कोन पिए मञियो। भगत माना हू जंहिं दुनिया में हलियो वियो रूहानी दुनिया में हुनखे दुनिया जी मझताजी एॾी ज़रूरत न हुई पर रोड़ी वारे दोस्त हुयसि उन्हनि जे इसरार ते उन वरी चयो त ठीकु आहे मां रिकॉर्डिंग करायां त उनजे लाइ जेका रिकॉर्डिंग जी मशीन आहे उहा कराचीअ मां उन्हनि घुराई नई जेका ग्रामोफोन रिकॉर्डिंग थींदी आहे उनजा हीअं तव्हां असां जेके कलाम ॿुधूं था मशहूरु थिया आहिनि नाले अखलख जे ॿेड़ो तार मुंहुं जो या कांगल जी हवा आव कांगल कर ॻाल्हि। हाणे ॾिसो कंवर भगत जंहिं दौर में जेका हुनजो पिछाड़ी वारो दौरु आहे उन में असीं ॾिसूं था त हुन हितां जे सूफ़ी शाइरनि खे ॻायो पए उन में बि उन को मतभेद कोन होसि हुन भिटाए खे ॻायो पए सचल खे ॻायो पए दरिया ख़ान खे ॻायो पए ईअं ॿिया जेके सूफ़ी बुज़ुर्ग शाइर हुआ सिंध जा उन्हनि खे हुन ॻायो पए उते बि उन को मतभेद कोन पिए कयो। कमाल जो आवाज़ु हो हिकिड़ो अहिड़ो आवाज़ु हो जेको ॿुधण सां दिलि में लही वञे। भगत त हुयो पर हुन सां गॾु राग जो वॾो ॼाणू हुयो हुनजो राग बि कमाल जो हुयो। उन वक़्त जा जेके मशहूरु गवैया आहिनि जेके उन दौर में ॻाए रहिया हुआ उन्हनि खां वधीक ख़ल्क़ हिन जे भक्तियुनि में हुनजे महफ़िलुनि में ईंदी ऐं उनखे वॾो मान उन सां मिलंदो हुयो। पेरनि में छेर ॿधी कन ते हिकु हथु रखी जॾहिं ख़ूबसूरत आवाज़ आलापींदो हो तॾहिं रुगो पाण ई न झूमंदो हो पर महफ़िल में वेठल बि झूमी पवंदा हुआ। भगत कंवरराम जिते बि महफ़िल में वेंदो हो उते महफ़िल जी शुरूआति धणीअ खे यादि करण सां कंदे शुरूआति हिन कलाम सां कंदो हो त नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो आहियां निद्र निमाणी मूंखे आधार तुंहिंजो। हीउ कलाम मां नथो सम्झां त जंहिं ॿुधो हूंदो उन खां कॾहिं विसरियो हूंदो। भगत कंवरराम हिकु वॾी शख़्सियत हिकु अज़ीम शख़्सियत जंहिं 20 सदीअ ताईं सिंध जे माण्हुनि जे दिलनि ते राज कयो। हुनजी ज़िंदगीअ जा खोड़ सारा पहलू आहिनि खोड़ सारा रूप आहिनि ऐं हर रूप जेको आहे अहिड़ो आहे जिते जेतिरो ॻाल्हाइबो ओतिरो घटि थींदो। सभ खां वॾी ॻाल्हि हू भगत हुयो संत हुयो आदर्शी इंसान हुयो सूफ़ी मंश हुयो मज़हबी मतभेद खां मथां इंसान हुयो ऐं इंसानियत जो प्रचारक ऐं उनजी ख़िदमत कंदड़ हुयो। पंहिंजे किरदार में हिकु तमामु वॾो माण्हू अमुन मुहबत भाईचारे जो दर्स ॾींदड़ भगत कंवरराम लाइ मशहूरु आहे त हू जिते बि ॻाइण वेंदो हो त खेसि घोर में मिलंदड़ पैसा कॾहिं बि पाण सां गॾु न खणी वेंदो हो। घोर में मिलंदड़ रक़म मां मिसकीन ग़रीब लाचार ऐं माज़ूरनि जी मदद कंदो हो जंहिं करे सदाईं लाचार मिसकीन बेसहारा माण्हुनि जा हुजूम संदसि आस पास नज़र ईंदा हुआ। संदसि ख़्यालु हो त हू जेको कुझु कमाए थो उन्हीअ ते हिननि लाचार माण्हुनि जो हक़ु आहे ऐं मूंखे बि धणीअ हिननि मिसकीन माण्हुनि जे पेट भरण लाइ ज़रियो बणायो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा ई त हुन वटि मज़हबी मतभेद न हुयो। हू जॾहिं ॿाहिरि निकिरंदो हुयो भगत जे लाइ हुनखे माण्हू वठी वेंदा हुआ त पंहिंजे लाइ कुझु बि उन्हनि खां कोन घुरंदो हुयो। घणे भाङे जॾहिं भगत ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं वेंदो हुयो त हुनजे खीसे में कंहिं न कंहिं सवालीअ जो सवालु पयल हूंदो हुयो जंहिंजो पूरा हू करणु चाहींदो हुयो। उतां जेको कुझु मिलंदो हुयो जेका घोर जेका इनाम जेके सुखड़ियूं हुनखे मिलंदियूं उहे सभु उन मोहताज उन मिसकीन उन घुर्जाऊ माण्हूअ जे हवाले करे छॾींदो हुयो जंहिंमें अक्सर उहे माण्हू हूंदा हुआ जिन खे पंहिंजूं नियाणियूं थालियूं हूंदियूं हुयूं ॾाज जा पैसा न हूंदा हुआ शादीअ जो ॿियो ख़र्चु उन्हनि न हूंदो हो त हू उन्हनि सां गॾु निकिरी पवंदो ऐं झोल झले करे वठंदो हुयो। ईअं बि न थींदो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ हुन खां
उन ज़माने में 200 रुपए जी घुर्ज कई आहे त मूंखे 200 जी ज़रूरत आहे, पंहिंजी न्याणी उतारणी आहे, ऐं घोर में उनखे 300 रुपया मिली विया आहिनि, त हू 100 रुपयो पंहिंजे लाइ न रखंदो, उहे 300 जा 300 पैसा उनजे हवाले करे छॾींदो, उन ग़रीब जे हवाले कंदो, उन मिसकिन जे हवाले कंदो। ऐं जीअं त हीउ इलाइक़ो घणे भाङे हिते मुस्लिम आबादी हुई, मुस्लमान घणा रहिया पिए हिन सॼे दर में, इन जे करे हुन वटि जेके घुर्जाऊ ईंदा हुआ, जेके अक़ीदतमंद ईंदा हुआ, जेके ज़रूरतमंद ईंदा हुआ, उन्हनि जो बि वॾो तइदादु मुस्लमाननि जो हुयो। ऐं हीअ उन्हनि जी कुझु सोचण खां सवाइ बसि अलाह साईं खे अर्ज़ु कंदो हुयो ऐं माण्हुनि जो घुर्जाऊ थींदो, उन्हनि खे उन्हनि जो पुरावो कंदो, उन्हनि जे लाइ झोल झले करे उन्हनि खे वठी ॾींदो। मिसकीनी हाल बावजूदु राग विराग ज़रिए कुझु ॾोकड़ कमाए उहे बि मिसकीन माण्हुनि में दान करे छॾण सबबि इलाइक़े में माण्हू खेसि सखावत जो मुजस्मो सम्झंदा हुआ। हूंद में सखावत सम्झ में ईंदड़ हुई, पर अणहूंद में भगत कंवरराम जीअं सखावत करणु हिकु आला मिसाल हो। हू कंहिं बि सवाली, कंहिं बि घुर्जाऊअ खे पंहिंजे दर तां ख़ाली न मोटाईंदो हो। भगत कंवरराम जे विछोड़े खे जेतोणीक अॼु मुनी सदीअ खां बि वधीक जो अरसो गुज़री वियो आहे, पर अॼु बि खेसि माण्हू बेपनाह मुहबत सां यादि कनि था। संदसि ॻायल कलाम अॼु बि वॾे चाह सां ॿुधा वञनि था। भगत कंवरराम जे ॻायल कलामनि खे मुल्क जे नामवर फ़नकारनि बि ॻायो आहे। मुल्क जे नामवर कलाकार आबदा परवीन समेत जदीद सूफ़ी राग जो बुनियादु विझंदड़ स्केचिस ग्रुप जे लीडिंग सिंगर सैफ समेजो पिणु भगत कंवरराम जा कलाम ॻाया आहिनि। भगत कंवरराम खे हिंद ऐं सिंध में अॼु बि ॻायो ऐं ॿुधो वञे थो। ही राग जी दुनिया जो हिकिड़ो अनोखो नालो चई सघिजे थो, जेके तमामु घणी शोहरत हुई। राग में आलाप हू जेको ॾींदो हुयो, अॼु बि उन आलाप खे असांजे वॾनि वॾनि रागिन ॻायो आहे। उन जा जेके ॻायल कलाम जेके पाण लिखियल बि उन जा पंहिंजा आहिनि, केतिरा त अहिड़ा बि आहिनि, पाण शाइर बि हो, त उहे सभिनी नाले वारनि रागिन ॻाया आहिनि, गुलकाराउनि ॻाया आहिनि। आबदा परवीन साहिबा असांजी वॾी नाले वारी गुलकार आहे, उन बि उन जे तत्व ते उन जे रंग खे उन में नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो इहो ॻायो। ऐं इन खां सवाइ ॿिया बि आलाप हुन जा जेके आहिनि, उन में दर्द जी जेका कैफ़ियत हुई, जॾहिं आलापींदो आला त एॾी ऊचाई ते वेंदो, ॻाईंदो मथाईअ में हुयो, हेठि कॾहिं बि हुन न ॻायो, मथें सुरनि में ॻाईंदो हुयो। ऐं इन जे करे हुन जे आवाज़ में हिकिड़ी कशिश ऐं छिक हूंदी, माण्हू अची गॾु थी वेंदा हुआ शामनि में। हुनखे सेठियूं घुराईंदा, मुख़्तलिफ़ जेके फुटीअ जा कारखाना, अटे जा या जेके चांवरनि जा, उते पोइ हू जॾहिं कंदो महफ़िल हुयो त उहे लाउड स्पीकर वरी शहर जे चौराहनि ते लॻंदा हुआ। उते वरी माण्हू अची शाम ॿुधंदा। राति जो 12 खां राग शुरू कंदो, असुर महिल उहो राग उनजो पूरो थींदो हुयो। ऐं माण्हू मजाल जो चवनि था त उथनि, उनखे ॿुधंदा रहा हिकु टिक, ऐं पाण झूमंदो ॻाईंदो, उथंदो उथी ॻाईंदो हुयो, झूमी ॻाईंदो हुयो, नचंदो हुयो। ऐं हुनजी जेको वजदानी कैफ़ियत हूंदी रक़्स जी, ऐं उनजे राग मां जेको असां ॿुधूं ऐं हींअर महसूसु था कयूं त जेको असां वेंदा आहियूं त उन वजदानी कैफ़ियत में गुम थी वेंदा आहियूं। जॾहिं उनजो भक्ति अंदाज़ आहे, भगत जो अंदाज़ आहे, ऐं उहो भगत जो अंदाज़ जेको आहे उहो अहिड़ो अंदाज़ आहे जंहिंमें मतिलबु महवियत वधीक आहे, जंहिंमें इंसानु वजदानी कैफ़ियत में वधीक गुम थी वञे थो। त हीउ हिकिड़ो तसलसुल आहे भगत जो। ऐं उनखां पोइ भगत जी अंत बसि कंवरराम ते आहे। भगत ॻाई त उन ॻाई, उनखां पोइ भगत अञा बि आहिनि, उनजो तसलसुल मौजूदु आहे। पर भगत जी जो उरूज जेको उहो कंवरराम हुयो, उनखां पोइ शायदि कोई भगत नालो कढी सघियो हुजे। भगत कंवरराम पंहिंजे मुर्शिद जी नसीहत ते शादी बि कई। खेसि हिकु पुट जो औलाद हो जेको पिणु सूफ़ी रंग में रंगजी वियो हो। भगत कंवरराम जे ख़ानदान जा कुझु फ़र्द हिन वक़्तु इंडिया में मौजूदु आहिनि। भगत कंवरराम जी समाधि रहड़की दरबार में आहे, जिते संदसि नंढी वहीअ खां ज़िंदगी जे आख़िरी घड़ीअ ताईं जा ॾींहं गुज़रिया हुआ। भगत कंवरराम जी समाधीअ सां गॾु
डेवरी साहब में केतिरा ई अक़ीदतमंद पहुचनि था, जिते भगत कंवरराम सां गॾु संदसि ख़ानदान जूं तस्वीरूं संतनि जा मुजस्समा पिणु रखियल आहिनि। डेवरी साहब में भगत कंवरराम जे इस्तेमालु हेठि रहंदड़ खट, बाजो ऐं ॿियो सामान पिणु यादगिरी तौरु मौजूदु आहे, जॾहिं त संदसि जूं नंढपण जूं यादगार तस्वीरूं पिणु मौजूदु आहिनि। रहड़की दरबार में भगत कंवरराम जी यादि में सालियानो मेलो पिणु लॻे थो ऐं वॾे तादाद में अक़ीदतमंद संदसि समाधीअ ते पहुची अक़ीदत जा गुल निशावर कनि था। भगत कंवरराम जे विछोड़े खे सिंध जा माण्हू अॼु बि सिंध जे अमुन, आशिती, भाईचारे, प्यार, मुहबत मथां हिकु वार करार ॾियनि था। कैमरामैन सिकंदर अली ऐं नज़ीर चांडियो सां गॾु जॉन मोहम्मद महर, KTN न्यूज़, सखर। इहो 1 नवंबर 1939 जो ॾींहुं हुयो। बज़ाहिर त इहा गोली जेका आहे उहा भगत कंवरराम खे लॻी हुई, पर हक़ीक़त इहा आहे त इहा गोली सिंध जे अमुन, सुख, शांती, भाईचारे, रवादारी ऐं इंसानियत खे लॻी। परखणु चाहियूं वधीक कंहिं आईने में त उहो आईनो इंसान ज़ात वारो आईनो आहे। माण्हू सम्झंदा आहिनि त भगत कंवरराम साहिबु सिर्फ़ु हिकु रागी हो, पर मां चवंदुसि हू रागी न हो, हू त्यागी हो। त्यागी चइबो आहे जेको दुनवी ख़्वाहिशुनि खे त्याग करे, हटाए, पाण खां परे करे ऐं हिकिड़े ख़ासि इंसानी जज़्बे सां अॻियां अचे। पाण शाइर बि हो, उहे सभिनी नाले वारनि रागियुनि ॻाया आहिनि, गुलकाराउनि ॻाया आहिनि। आबदा परवीन साहिबा असांजी वॾी नाले वारी गुलकार आहे, उन बि उन जे तत्व ते उन जे रंग खे उन में नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो इहो ॻायो। ऐं इन खां सवाइ ॿिया बि आलाप जा जेके आहिनि उन में दर्द जी जेका कैफ़ियत हुई, जॾहिं आलापींदो आला त एॾी ऊचाई ते वेंदो, ॻाईंदो मथाईअ में हुयो, हेठि कॾहिं बि हुन न ॻायो।